पंहिंजे भाउ भाभीअ सां हद खां वधीक हमदर्दी आहे। तंहिंजी माना तो वटि अञा ताईं ऊंदहि जी ऊंदहि लॻी पई आहे। तूं चिंता न कर, देर थींदी लेकिन कम दुरुस्त थींदो। दुकान जी कमाई तो पुछे, प्रॉपर्टी तो पुछे, समझ न तो अचे। न न शंकर ईअं नथो पुछी सघे। न मूंखे विश्वास कोन्हे। शंकर ईअं कीअं तो पुछी सघे भाई? पुछे विद्या पुछे। हे ईश्वर, शल चुला लग न करे। विद्या मुंहिंजे जीअरे मां इहो न थियण ॾींदुसि। भैया भैया मूंखे माफ़ करे छॾियो। शंकर भैया असांखां ॾाढी वॾी ग़लती थी वई। अरे माफ़ी छा जी पगला, उथ हाणे उथ। भैया मां तेसि ताईं तव्हांजे पेरनि खे कोन छॾंदुमि जेसिताईं तव्हां असांखे माफ़ नथा करे छॾियो। अरे चरियो थियां छा? उथ उथ हरिया उथ कामिनी। बस भाभी मुझे पहिरीं हेॾी वॾी ग़लतीअ जी माफ़ी ज़रूरी हुई। पोइ भले तव्हां मुंहिंजी ॿी ग़लती माफ़ न कजो। कहिड़ी ग़लती? भाभी तव्हां जहिड़े देवता माण्हुनि खे ग़लति सम्झण जी ग़लती। अच्छा शंकर तू मुंहिंजो वचन तोड़ियो। तव्हां ही चिटी पढ़ी वरिती? मूं वचन कोन तोड़ियो। भला मां कीअं खानदानी रीति जो पालन कोन कंदुसि। लिफाफो मां खोलियो। पुछो निननि खां। लिफाफो खोलण खां पहिरीं ई मां सुजाग थी वई हुयमि। पंहिंजे स्वार्थ, गंदी सोच ऐं गंदे स्वभाव जे फंदे मां निकिरी चुकी हुयमि। ऐं ॿार जे ज़रिए ईश्वर मूंखे सम्झ ॾेई छॾी कि अकेलो रहण सां बहितर आहे कि परिवार सां गॾु रहिजे। ऐं मां तव्हांखे अलॻि करण जे पाप सां बि बची वियसि। अरे वाह कामिनी, तू तो बुराई का बाहर निकरी कंचन थी वई आहीं। पर भैया तव्हांखे एॾो वॾो त्याग करण जी छा ज़रूरत हुई? मां बाबा खे वचन ॾिनो हुयो कि मंदिर जहिड़े घर खे, खून जे रिश्तनि खे कॾहिं बदनाम न थियण ॾींदुसि। मां किथे बि रहिया हा, चाहे कुछ भी कया हा, पर घर जी बदनामी त थिए हा न। सो मूंखे इहो ई रस्तो बहितर लॻो। पर तव्हां ॿई हिते अची करे विद्या ऐं मूंखां माफ़ी घुरी असांजे त्याग खे फेल कयो अथव। भैया ॾिसो, हाणे मां तव्हां ॿिन्ही खे हितां वठी वेंदुसि। न त असां ॿई हिते ई धुन लॻाईंदासीं। हा भैया शंकर सही तो चए। अगर तव्हां सां गॾु न हलंदव त मूंखे लॻंदो तव्हां मूंखे माफ़ न कयो। हाणे राष्ट्रनि में अगर प्रेम सावलानी जी हेड़ी मूवी ठाही आहे, उन्हनि खे सैल्यूट आहे। वो चवंदा आहिनि न, हिंदीअ में हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि चई वई आहे। मां प्रेम सावलानी लाइ चवंदुसि कि लाख दलदल हो पाँव जमाए रखना, हाथ खाली ही सही ऊपर उठाए रखना। कौन कहता है छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ़ जमने तक हौसला बनाए रखना। तो हुननि पंहिंजो हौसलो ठाहे रखियो आहे। ऐं अहिड़ी परिस्थितियुनि में बि माण्हुनि खे सुधारण जी कोशिशि कनि था। सैल्यूट आहे। कीअं लॻी सही? अच्छा ये ॿारनि सां गॾु कनि अकेले? हाणे सभु ससां उमिरनि खे अचिणो आहे। कीअं लॻी तव्हांखे फिल्म? मूंखे त इहो ॾाढो सुठो लॻो त सभिनि खे ॾाढी सुठी लॻी। मूंखे ख़ुशी थी सभिनि खे ॾाढी सुठी लॻी। कीअं लॻी फिल्म तव्हांखे? ॾाढी बढ़िया लॻी। अॼु जीअं जनरेशन आहे उन हिसाब सां ॾाढी बढ़िया। कीअं लॻी फिल्म तव्हांखे दादा? मां त हिकिड़ी इहा ई समाज खे वेनती थो कयां त इहो ॿारनि खे ऐं परिवार समेत ऐं नौजवाननि सां गॾु इहो ॾिसो ऐं पाण तव्हां ॾिसंदव
त तव्हांखे सॼो ॾिसण सां तव्हांखे वधीक महसूसु थिए। त मां तव्हां समाज खे वेनिती थो कयां त महिरबानी करे इहा पिक्चर तव्हांखे पिक्चर ॾाढी ज़ोरदार पिक्चर हुई, विषय ॾाढो सुठो खणी आया विषय, ऐं हीअ पिक्चर हर व्यक्ति खे ॾेखारणी खपे, ऐं ख़ासि करके समाज जा जेका सिंधी यंग ॿार आहिनि, यंग ॿार जेका आहिनि उन्हनि खे त इहा पिक्चर ज़रूरु ॾेखारणी खपे, ताकी इहा ॻाल्हि खे अॻिते संयुक्त परिवार जे रूप में कीअं सफल थियनि माण्हू परिवार थियनि, इहा सुठी ॻाल्हि आहे, सुठो विषय आहे ॾाढो। असांजो हाणे छुटो रोज खाईंदो हाणे घुटो, यार असांजो हाणे छुटो रोज खाईंदो हाणे घुटो, बेसन में घुटो माइटन खां ॼाण टुटो, बस दड़का दवे जखाइण जी हाणे हिन जी वारी मुझे शंकर की अॼु शादी मुझे याद लगी, अॼु शादी मुझे भाउ की। फिल्म में तव्हांखे सुठो छा लॻो इहो ॿुधायो? बाबा तव्हां असांखे अदा करे हलिया बाबा, बाबा हिनखे बि अॼु मरणो भाभी कीअं लॻी पिक्चर, कीअं लॻी? कहिड़ी फिल्म ॾिसी आया आहियो? नालो यादि आहे? शल यादि रहो। कुछ समझ में आयो छा मैसेज हुयो उनमें? अच्छा तो मतलब तव्हां हिते वाइदो करे था वञो त पंहिंजनि ॿारनि खे मोकिलींदव? पक? थैंक यू, महिरबानी। एक मिनट